ये इस्त्री स्टैंड है, इसके साथ क्या क्या है, पीछे है कुछ और? ये अच्छा, ये ये 12 का ज़बरदस्त इस्त्री जे लाइ रखण लाइ जगह भी है। ये कितने का पड़ेगा तकरीबन? ये 4,500 रुपये का फाइनल पड़ेगा। फाइनल 4,500 का साईं इस्त्री स्टैंड पियो आहे ज़बरदस्त। ऐं जंबो साइज़ मीडियम साइज़ भी आहे ऐं सुठी शइ आहे ऐं शो पीस वांगुरु आहे न। त घर में तव्हां इस्त्री करण जे लाइ हेठि रखी करे इस्त्री कंदा आहियो या ज़मीन ते रिली विछाए करे, पर हीअ शइ जेकी आहे ज़बरदस्त आहे। हिन सां वरी हीअ बि शइ मिलियल आहे पंहिंजो ट्रिसुची जंहिंखे चइबो आहे। लोड भी मजबूत लगा हुआ है। लोड मज़बूत है ना। हे स्टैंड लॻल अथसि, खोले करे माना बीह करे तव्हां इस्त्री करे सघो था। 4,500 का। ये ना सेंटर टेबल वारी पई आहे, माना सोफ़ा सेट वठी रखी करे भी तव्हां हे विच ते सेंटर टेबल रखी सको था। इसकी क्या प्राइस है दोस्त? इसकी 26,000। ये ऐसा स्टील में है, पूरा स्टील का बना हुआ जी, है, हाँ। जंग वगैरह नहीं लगेगा? पकड़े कलर उतारे वापस बेच दें, वो गारंटी है आप? गारंटी देंगे।